सिंध के खाहोड़ी किरदार डॉक्टर नज़ीर शेख जी प्रेस क्लब हैदराबाद में पहिरीं वरसी मल्हाई वई। डॉक्टर नज़ीर शेख सिंध लाइ वॾो उत्साह हो। हू सदाई जदोजहद जे मैदान में हो ऐं रवादारी जो हामी हो। असांखे इंता पसंदी वारी सोच खां परे थी सिंध लाइ सोचणु घुरिजे। सिंध हिन वक़्तु ॾुखे दौर में गुज़री रही आहे। डॉक्टर नज़ीर शेख सदाई मुतरक़ रहियो। हिन नज़रियाती इख़्तिलाफ़ हूंदे बि दोस्तीअ जा क़दर न विञाया। पहिरीं वरसी जे मौक़े ते मुक़ररनि जो ख़िताब। हैदराबाद मां ख़बर ॾींदा हलूं त सांझ वंदन डॉक्टर नज़ीर शेख खे लफ़्ज़नि जी भेटा पेश कंदे चयो आहे त डॉक्टर नज़ीर शेख अमल माण्हू हो। हू सिंध जे नज़रियाती ऐं इनक़लाबी सियासी दौर जो हिकु अज़ीम किरदारु हो, जंहिं नज़रियाती इख़्तिलाफ़ुनि बावजूदु दोस्ती वारा रस्ता खोले रखिया ऐं दोस्ती जा क़दम न विञाया। हिन पंहिंजी समूरी हयाती सिंध लाइ जदोजहद कंदे वक़फ़ करे छॾी। सिंध सूफ़ी फोरम तरफ़ां साल अॻु विछड़ी वियल डॉक्टर नज़ीर शेख जी पहिरीं वरसी जे मौक़े ते हैदराबाद प्रेस क्लब में तक़रीब मुनक़द कई वई। तक़रीब जी कार्रवाई अॻूणे वज़ीर आला सिंध जे एडवाइज़र ऐं समाजी अॻवान डॉक्टर बदर चन्ना हलाई। तक़रीब में सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻवाननि, अदीबनि, शाइरनि, लेखकनि ऐं सहाफ़ियुनि समेत डॉक्टर नज़ीर घर भातियुनि तोड़े वॾे अंग में सियासी समाजी कारकुन शिरकत कई। उन मौक़े ते यूसुफ लग़ारी ख़िताब कंदे चयो त डॉक्टर नज़ीर शेख पंहिंजो पाण खे मुआशी तौर ते पोइ धिके सिंध जे माण्हुनि लाइ जदोजहद जे मैदान में रहियो। डॉक्टर नज़ीर शेख जहिड़ो ताक़तवर किरदारु सिंध लाइ हिकु वॾो उत्साह हो। हिन चयो त डॉक्टर नज़ीर शेख सां गॾु घणो सफ़र बि कयो। हू दोस्तनि जो दोस्त रहियो। हिन शिकायतनि हूंदे बि कॾहिं दोस्तनि जी शिकायत न कई। यूसुफ लग़ारी आख़िर में चयो त उन जंहिं बि क़ौम लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो आहे उन जो क़दुरु ज़रूरु थींदो। सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी अॻवान रोशन बोड़ो चयो त असां सभिनी खे सिंध जी ख़ुशहाली लाइ पाण खे वक़फ़ करणो पवंदो। डॉक्टर नज़ीर शेख सिंध सां रिश्तो जुड़ियो, तॾहिं उनखे अॼु यादि करे रहिया आहियूं। किरदारु सदाई ज़िंदह रहंदा आहिनि। हू सिंध लाइ सोचींदो हो। इब्रार काज़ी चयो त डॉक्टर नज़ीर शेख दोस्त बि हो त सियासी सफ़र जो साथी बि हो। हिन सां गॾु सियासत में गुज़ारियल ॾींहं यादगार आहिनि। हिन वधीक चयो त पोनम वारे दौर में असांखे गॾु केतिरा ई दौरा कया। अवामी तहरीक में गॾु शामिलु थियासीं। कालाबाग डैम समेत सिंध जे पाणी जे मसइले ते अवामी तहरीक जे प्लेटफॉर्म तां गॾिजी जदोजहद कई हुई। डॉक्टर नज़ीर शेख सियासी मामलनि जे हवाले सां इंतहाई पुरजोश मुतरक़ रहियो। GSN क़ौमी महास जे अॻूणे वाइस चेयरमैन डॉक्टर नियाज़ कालानी चयो त इंसान जे मरण खां पोइ जेका शइ कॾहिं ख़तमु नाहे थींदी उहो इंसान जो किरदारु हूंदो आहे। डॉक्टर नज़ीर शेख बि अहिड़ो ई किरदारु हो जेको हमेशह यादि रहंदो। तक़रीब जी पुॼाणी बैदि दोस्तनि ऐं घर भातियुनि पारां आख़िरी आरामगाह ते पहुची गुलनि जी चादर चाढ़े हाज़िरी भरी वई। वारसनि पारां कासिमाबाद वारे घर ते ख़ैरात जो पिणु बंदोबस्तु कयो वियो, जंहिं में पिणु सियासी समाजी अॻवान शरीक थिया।